बख्शल जे जगह जो तू असा के दस दिनू असा उन जगह ते पहुंचासी। हाणे मुके तू यो बुधाए तो के इन जगह जो दस दिनू के मीर जेकर मां पंजी हकीकत तो के बुधाइंदस न त तू मुंह मथा एतबार कोन कदे। बख्शल जडे तो मां हर हकीकत पंजी अखिन सा दिसी चुको है। हाणे मुके तो ते एतबार करणो ही पवंदो। बख्शल यो जो तो कम कयो है ना यो कम कदा असा न करे सकियासी। मीर या सजी जान मुके दरिया खाना ही मूसा का पई जे वक्त मां होटल ते आयो हुस त दुरुआणे वक्त अची गयो है त मीर के पंजे के जी सजा मिलन खपे। मूसा हिकु दफ़ो बीहर वरी सोच अगर जे पलांद में असा मीर जी भेण के मारियो यो मुनासिब लगे तो छो जडे मीर मुजी मां ऐं भेण के मारे सके तो त पोइ मां छो न त पोइ रात कर तैयारी हली त रात छोरी के मारियम। छोरी जो लाश जडे ढप कंदो न त पाणी गोठ वारा मीर के बुधाइंदा त पोइ अॼु कयूं था तैयारी। इन मीर सां बि हिकु ई करणी थी। मीर मूसा ऐं दरिया खान धोखे जी इंतहा करे छॾी आहे ऐं चवनि पिया त इहो धोखो असां मीर खां सिखिया आहियूं। मां त कॾहिं मूसा के धोखे ॾियण जो सोचो भी ना है। मां तो हमेशा नवाब खान जी चाल जो शिकार थींदो रहियसि। पर हाणे ने मूसा ही दरिया खान के ॿुधाइणो आहे त धोखो थींदो छा आहे। मीर यको बि कदम खणी सोचे समझी खणजाए। तू बेफिक्र रहो सोडल। हाणे मां मूसा ऐं दरिया खान जे धोखे जो शिकार न थींदुसि। बस रुगो इन ॻाल्हि जी पक कयां त मुंहिंजी गोली जो निशान मूसा जे कुल्हे ते आहे या दरिया खान जे कुल्हे ते। पोइ असां असल कातिल ताईं पहुची सघंदासीं। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।